अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो मुमताज़ अली, मूंसां गॾु आहे अली अकबर। जीअं त तव्हां असांजो पोयों वीडियो ॾिठो हूंदो ऐं हीअ कलाम मुमताज़ मलाई जो नओं रिलीज़ थियो आहे, सो इन जो अञा वीडियो अवेलेबल न आहे, सो इन करे आइडियो में असां स्क्रीन ते रखंदासीं। हीअ बि फरमाइश थी आहे दोस्त जी, तॾहिं असां तकिड़ो वीडियो ठाहियो आहे, न त असां जेसिताईं वीडियो अवेलेबल थिए होसिताईं कोन ठाहियूं आहे। सो अचो था हुन कलाम जी तरफ़। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, कलाम त बिल्कुलु मुमताज़ मलाई जो ई आहे ऐं नओं कलाम मूंसां हिकु मसइलो आहे। दुआ कयो दोस्तो मूंसां दिल पर जी दिल फासे, हाशिम जा थे सिंध प्रोडक्शन वारनि हिननि जो वीडियो हलियो अचे सपोर्ट कयो आहे हिननि खे ऐं एल्बम आहे मुमताज़ मलाई जो 786। दुआ कयो हल थी वञे, जंहिंसां मुंहिंजी दिलि आहे तंहिंजी मूंसां दिलि थी वञे। हिक पासे प्यारो आहे ॿिन्ही पासे प्यारो थी वञे, मुरीद मुंहिंजो यारो थी वञे। हिक पासे प्यारो आहे ॿिन्ही पासे प्यारो थी वञे, मुरीद मुंहिंजो यारो थी वञे। हिक पासे प्यारो आहे। जीअं त हिन एल्बम जो जेको नालो आहे तमामु बहितरीनु यार, हीअ त अलाह जी अमान में हुजे, तमामु बहितरीनु नालो लिखियो अथनि, अलाह जी अमान में हुजे। हुक्म कया त पुॼे उन जाइ ते, भली पेर रखणा पवन सिपाही ते। हुक्म कयास त पुॼे उन जाइ ते, भली पेर रखणा प्रोड्यूसर का शायद राजू पाणी भले तार थी वञे, मुरीद मुंहिंजो यारो थी वञे। हिक पासे प्यारो आहे ऐं तव्हां मुमताज़ मलाई सां राब्तो बि करे सघो था, नंबर स्क्रीन ते ॾिनल आहे। जीअं तड़पा थुमा तीअं तड़पे हू सदा, सेज पलंग ते बि मूले सुॾ के सदा। जीअं तड़पा थुमा तीअं तड़पे हू सदा, सेज पलंग ते बि मूले सुॾ के हू सदा। निंड न करे रात जो सफ़ा बेकरार थी वञे, मुरीद मुंहिंजो यारो थी वञे। हिक पासे प्यारो आहे। मुमताज़ हींअर जीअं त मुमताज़ मलाई पहिरियों नंबर पियो अचे हींअर, माना हेॾे लाड़ी साइड ते बिल्कुलु टॉप ते आहे। तमामु बहितरीनु, मज़ो ॾाढो पियो। वरी हिन सॉन्ग्स में शायरी बि हाशिम चांदी थी हुई। सच्चाई ॾेखारे, वाइदा वचन करे, वफ़ाई ॾेखारे। हाशिम चांदी खे सच्चाई ॾेखारे, वाइदा वचन करे, वफ़ाई ॾेखारे। मुंहिंजी ज़िंदगी जो ख़तम सॼो इंतज़ार थी वञे, मुरीद मुंहिंजो यार थी वञे। हिक पासे प्यारो आहे ॿिन्ही पासे प्यारो थी वञे, मुरीद मुंहिंजो यार थी वञे। जीअं कि तव्हां कलाम ॿुधो ऐं तव्हांखे कलाम पसंदि आयो हुजे त तव्हां लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा।
ऐं जेको तव्हांखे कलाम पसंदि अचे त कमेंट में ज़रूरु पंहिंजो राय ॾींदा।